GSM वतन ते ॾुखियो वक़्तु आयो आहे। मुल्क जी रियासत एस्टेब्लिशमेंट सिंध जो ज़मीनों, सिंध जो समूंड, सिंध जा शहर, सिंध जा मादनी वसीला ऐं हाणे सिंधु दरिया ते जेको हज़ारे सालनि खां वहंदड़ आहे, बैन अल-अक़वामी कानूननि तहत हिन खे पुछड़ीअ ताईं अचणो आहे, पर उन ते दाड़ो हणी चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल ठाहे नई कमांड एरिया में 4 मिलियन एकड़ पहिरें फेज़ में ऐं 2 मिलियन पोइ, यानी 36 लख पहिरीं ऐं 20 लख पोइ ज़मीन आबाद करण जा नाजाइज़ गैर-आइनी तरह सां मनसूबा ठाहिनि पिया, जंहिंमें वॾे में वॾो ॾोही क़ौमी ख़तार आसिफ़ ज़रदारी आहे, जंहिं आइन खे पुठी ॾेई मावराए आइन जो क़दम खणी ऐं इर्सा ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जा इख्तियार जेके पाणीअ ते आहिनि उनखे बाईपास कंदे 3 जनरल ऐं इंटीरियर मिनिस्टर सां वेही ऐं कैनाल ठाहिण जी जो हुकुमनामो जारी कयो आहे। इन गैर आइनी अमल जे करे असांजी इहा डिमांड आहे त गैर आइनी जेकॾहिं सदर खणे उन सदर मां जान छॾायो। उन करे असांजी ख़्वाहिश आहे, पंहिंजा मुतालबा आहिनि त हिन सदर खे हटायो वञे। गो ज़रदारी, गो ज़रदारी, गो ज़रदारी। उन करे इहो ग़द्दारनि जो टोलो ज़रदारी जी अॻवानीअ में वज़ीर आला, वज़ीर क़ौमी असेंबली, सेनेट ऐं सूबाई असेंबलीअ में नज़र ईंदा। हिकु ॿ मायूं, हिकु ॿ मर्द लॻाए छॾींदा तव्हांखे टीवीअ ते। असीं मुखालिफ़ आहियूं। सिंध जे माण्हुनि खे धूड़ पिया हुजे अखियुनि में। इन खां कीअं बचंदासूं? पंहिंजे पुरअज़म नमूने सां हिन जिदोजहद कंदासूं। पंहिंजे किरोड़े माण्हू जिन खे दरबदर करण जो हिन प्लान कयो आहे, जेके असांजे हिन सामूंडी पटीअ जे 5 ज़िलनि मां असांजा दरबदर थींदा पाणीअ जे न हुजण जे करे, लखा एकड़ गैराबाद थींदी। उन करे असीं इन तां दस्तबरदार न थींदासूं। तव्हां असां इहा डिघी जिदोजहद हलाईंदासूं। सिंध जे माण्हुनि खे हिननि क़ौमी ख़दारनि ऐं वक़्त जे यज़ीदनि जे ख़िलाफ़ खड़ो कंदासूं ऐं उन जे लाइ तव्हांजे हर क़दम ते ज़रूरत आहे। ऐं तव्हां उहे पहिरियों क़दम खणी रहिया आहियो, पहिरियों अवामी क़दम खणी रहिया आहियो ऐं उहो कराची खां शुरू थियो आहे। इनशाअल्लाह सॼी सिंध मां थी ऐं लखे माण्हू जॾहिं कराचीअ जे पंहिंजे दारुल हुकूमत में मोटंदा त ही जेके मर्कज़ जा एस्टेब्लिशमेंट जा सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जा ऐं हिन कमीननि दलालनि दारियनि दलदारनि ज़रदारी ऐं पीपलनि जा ऐं मनसूबा अहिड़ो ॿोड़ींदासूं, ख़तमु कराईंदासूं। उन करे अज़्म सां अॻिते वधो। इनशाअल्लाह ही इब्तिदा आहे। अॻिते पहिरीं पंहिंजो प्रोग्राम सभिनी खे चवंदासूं पोइ गगर फाटक ते आहे, उते सभु अचो। इनशाअल्लाह गॾिजी पाण ई अहिड़ो क़दम खणूं जो न सिर्फ़ु सॼी सिंध ॾिसे, सॼो पाकिस्तान ॾिसे, पर सॼी दुनिया ॾिसे त इंडस सिविलाइज़ेशन, सिंधू तहज़ीब खे ताक़त जे ज़रिए पंजाब असांजे पाणीअ ते कब्ज़ो थो करे, असांजी धरतीअ जो खून थो करे। इन खां बचण लाइ अचो मुस्तक़िल जिदोजहद हलायूं। महिरबानी। जी पाणी